अवामी तहरीक जो सदर मोहतरम वसंत थरी साहब, अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे समूरनि भेनरुनि भाइरनि अॻवाननि कारकुननि ऐं हिन पिंडाल में ऐं स्टेज ते वेठल समूरनि दोस्तनि खे सलाम। जीए सिंध, जीए रसूल बख्श पली जो ऐं जीए सिंध ऐं मुल्क समेत समूरे दुनिया जे मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम क़ौमुनि जी जदोजहद ऐं मज़ाहिमत। मां मुबारकूं ॾियां थो अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे समूरनि साथियुनि खे, भेनरुनि खे, जो हर साल जियां हिन साल बि हिन हेॾो शानदार मेड़, इनक़िलाबी जज़्बे सां सरशार मेड़ ऐं हिन मुल्क में गासिब ऐं सिंध दुश्मन ऐं मुल्क दुश्मन कारपोरेट फार्मिंग ऐं नाजायज़ केनालनि जे ख़िलाफ़ अॼोके हिन शानदार मज़ाहिमती मेड़ जो इनकाद कयो आहे। ही मेड़ जिते सिंध ऐं मुल्क जे ऐं पंहिंजे दौर जे हिकु अज़ीम इनक़िलाबी उस्ताद ऐं सूहे रसूल बख्श पली जे खे, हुन जी ज़िंदगीअ खे, हुन जे फ़िक्र खे, हुन जे पंध खे, हुन जे वजूद खे ऐं हुन जे ख़्वाबनि खे, हुन जे ख़्वाबनि जी साबिया जे पंध खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ हे मेड़ को ठाहियो आहे। उते अॼोको ही मेड़ पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं उन जे दलाल हुकूमतुनि ऐं कुवतुनि के ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी ललकार बि आहे। ही मेड़ हर साल जॾहिं अचिबो आहे त मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त रसूल बख्श पली जे ख़्वाबनि जी दुनिया, छो त रसूल बख्श पली जो ख़्वाब रुगो सिंध लाइ कोन हो, रसूल बख्श पली जो ख़्वाब रुगो पाकिस्तान लाइ कोन हो। ही उहो इनक़िलाबी उस्ताद ऐं सूहो हो, रहनुमा ऐं रहबर हो, जंहिंजा ख़्वाब सॼी इंसान ज़ात लाइ हुआ, दुनिया जे समूरनि मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम इंसाननि जे लाइ हुआ। उन त ही मूंखे मेड़ हर साल ईअं लॻंदो आहे त जंहिं क़िस्म जी दुनिया, जंहिं क़िस्म जी मुतबादिल दुनिया, जंहिं क़िस्म जो समाज, जंहिं क़िस्म जो इंसान रसूल बख्श पली जे ऐं दुनिया जे वॾनि ॿियनि इनक़िलाबी उस्तादनि सोचियो, उनजा ख़्वाब ॾिठा, उनजे साबियाउनि लाइ लोचो, अवरचाईअ सां पंध कया, हे मेड़ दरअसल उन मुतबादिल इंसानी समाज जी हिकिड़ी तस्वीर आहे। ऐं इहा तस्वीर, इहो अक्स तिहाई वधीक सभागो आहे ऐं उत्साहींदड़ आहे ऐं शानदार आहे जॾहिं हिकिड़े पुठिते पियल समाज में, जिते असां वेठा आहियूं, हिन ॻोठ में मूंखे शरफ़ हासिल आहे त हिन नियात जे ॻोठ में मूं पलीअ साहिब सां ॾींहंनि जा ॾींहं, रातियुनि जूं रातियूं रहियो आहियां। हिन सॼे तरह में पंध कया आहिनि, गॾु हलियो आहियां। हे सिंध जो हिकिड़ो निहायत पसमानदा कोहिस्तान जो इलाइक़ो ऐं इहो सिंध खे फ़ख़्रु हासिल आहे त इहो रसूल बख्श पली जो पंध हो ऐं फ़िक्र हो जो अॼु हुन नियात जे हिन मैदान ते दुनिया जो इनक़िलाबी फ़िक्र पेश थिए थो, दुनिया जे अज़ीम इनक़िलाबनि जो ज़िक्र थिए थो, हिन मुल्क जे मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबक़नि इंसाननि जे निजात जी ॻाल्हि थिए थी ऐं हिन मुल्क में जबर ऐं जहालत जी हर सूरत खे रद्द करण ऐं उनजे ख़िलाफ़ मज़ाहिमती आवाज़ उथे थो। इहो इम्तियाज़ हिन इहो करिश्मे खां घटि न आहे। लतीफ़ साईं चयो ऐं इहो बैत बि हिन तरह जो आहे ससुईअ मां। लतीफ़ साईं चयो ॾूंगर ॾना नूण, ससुई वञे थी पंधु कंदी, जे ससुई खे सिंध सम्झो ऐं ससुईअ खे अॼोकी मज़लूम सिंध सम्झो, उनजा मज़लूम तबक़ा सम्झो ऐं सॼी दुनिया, हिन मुल्क ऐं पूरी दुनिया जूं मज़लूम क़ौमूं ऐं मज़लूम तबक़ा सम्झो, छो त वॾा शाइर रुगो फर्दनि जी ॻाल्हि न आहिनि कंदा,
वो फर्दनि जी ॻाल्हि मिसाल में कंदा आहिनि, तमसील में कंदा आहिनि, पर तफ़कुर उहे रूए ज़मीन जे लाइ हूंदो आहे। ससुई चए थी पंधु कंदे रसूल बख्श पलीजीअ जो जी मां सम्झायां थो अहमियत छा आहे उनजे पंध जी। लतीफ़ साईं चए थो डूंगर ॾना नून। ससुई चए थी त डूंगर सओ न आहे, डूंगर मैदान न आहे, डूंगर में वर वकड़ आहिनि, डूंगर में ॾना आहिनि। डूंगर जो पंध गुमराह करे सघे थो, डूंगर जो पंध राह भुलाए सघे थो, डूंगर जो पंध केच खां मूंखे कंहिं ॿिए पासे वठी वञी सघे थो। डूंगर ॾना नून। सॼी दुनिया जे मज़लूम क़ौमुनि ऐं मज़लूम तबक़नि ऐं मज़लूम इंसाननि जे साम्हूं जेको हे ज़ालिम समाज आहे, हे फोरू समाज आहे, हे इंसान दुश्मन निज़ाम आहे, हे आलमी साम्राजी निज़ाम आहे, जेको बि जहालत ऐं जबर जो निज़ाम आहे, ग़ुलामी जो निज़ाम आहे, उहो दरअसल उन डूंगर ॾना नून वांगुरु आहे। पोइ छा थो कजे? डूंगर ॾना नून। ससुई चए थी त इहो मूं ॾिसी पोइ पुछियो, मूं पारखूं पुछिया, मां मुंहिंजी पियसि, मूं पारखुनि खां पुछियो त हाणे केच मां कीअं वेंदसि? केच माना छा? केच माना नओं समाज, केच माना निजात, केच माना मंज़िल, केच माना मुतबादिल दुनिया, केच माना मक़सद हयात। डूंगर ॾना नून। मूं पारखूं पुछिया, पोइ जवाब छा आयो? जवाब ॿुधिजो, जवाब आयो त हेखिलियूं हलनि जे। मतलब छा थियो? हेखिलियूं छा माना ससुई सां का भेण गॾु हुजे हा, को भाउ गॾु हुजे हा, को पीउ गॾु हुजे सा, का माउ गॾु हुजे सा? न, ससुईअ सां इश्क ऐं पंहिंजी ॾाहप ऐं जुरत ऐं सुरिहाई गॾु हुजे। डूंगर ॾना नून। मूं पारखूं पुछिया, जवाब आयो हेखिलियूं। हीअ सिट लतीफ़ साईं रहबर जी दुनिया जे समूरनि मज़लूम क़ौमुनि मज़लूम तबक़नि ऐं इंसाननि जे निजात जी सिट रहे, जंहिंजी सूरत ऐं तजसीम रसूल बख्श पली जो हो। हेखिलियूं हलनि जे से ताकुन संधी तूण। चए थी त जे मां जे ऐ ससुई जे रहबरी खां सवाइ, रहनुमाई खां सवाइ, इश्क खां सवाइ, ॾाहप खां सवाइ, जुरतुनि खां सवाइ इन ॾुखे ऐं अड़ांगे पंध में वेंदीअ त पोइ तूं छा थींदीअ? ताकुन संधी तूण। हे राह जा रहज़न। राह जा रहज़न केरनि? रुगो को माण्हू न आहे, अकेलाई राह जी रहज़न आहे, जबल राह जो रहज़न आहे, ॾुखिया पंध राह जो रहज़न आहे, ख़ौफ़ राह जो रहज़न आहे, ऐं अहिड़ा अकेचार राह जा रहज़न आहिनि। लतीफ़ साईं चए थो हेखिलियूं हलनि जे से ताकुन संधी तूण। हीअ अखी भूए सूहन रीह न सुथरे। ससुई ॿुधी छॾ, इहो पंधु तूं सूहन खां सवाइ न करे सघंदीअ। रसूल बख्श पलीअ जी अहमियत इहा आहे त उहो हिन बुठ समाज में, हिन पसमानदा समाज में, हिन ग़ुलाम समाज में, जहालतुनि ऐं जबर जे अंदरि सदन खां रहंदड़ समाज में रसूल बख्श पली जो उहा लतीफ़ जी सिट हो त हीअ अखी भूए सूहन रीह न सुथरे। ऐं मां इहो चवणु चाहियां थो त सूंहां रुगो फर्द न हूंदा आहिनि, सूंहां अकेला रुगो फर्द न हूंदा आहिनि, सूंहां फ़िक्र हूंदा आहिनि। कल्ह मां बदीनुसि, उते बुखारी जी सिट मूं हिकिड़ी मूंखे यादि आई। बुखारी चयो आहे त ज़हन जिते ऊंदाहियूं ग़ारूं, फ़िक्र उते कारीगर हूंदा। हे सदन खां हिते जहालत, वॾेरा शाही, जागीरदारी, कबाइलियत, पिदरशाही, इंसानी जबर, ग़ुलामियूं, जहालतूं, अक़ीदे परस्तियूं, तोहम परस्तियूं, ये छा आहिनि? बुखारी चए थो ज़हन जिते ऊंदाहियूं ग़ारूं, फ़िक्र उते कारीगर हूंदा। मां मुबारकबाद ॾियां थो अवामी तहरीक खे दिलि सां। हे जेको तव्हां बबरलोए में ॾिठो, छा इहो ओचितो थियो? माण्हू इहा शइ 12 ॾींहं हुआ। हिननि कारपोरेट फार्मिंग ऐं हिन कैनालनि जे ख़िलाफ़ सभ खां पहिरीं मज़ाहिमती आवाज़ अवामी तहरीक उथारियो। 2022-23 में जो रिकॉर्ड फुलाए ॾिसो, सभ खां पहिरियों कॉन्फ्रेंसूं अवामी तहरीक कयूं, सिंधियाणी तहरीक कयूं, सभ खां पहिरियां पंध उन्हनि कया।
माण्हुनि खे सुजाॻ कयो ऐं पोइ ज़ाहिर आहे त सॼो समाज उन में शामिल थियो, ॿियूं पार्टियूं शामिल थियूं, सॼी सिंध जो अवाम शामिल थियो, कलमकार शामिल थियो, सॼे सिंध जो अवाम शामिल थियो। इन करे हीअ कॉन्फ्रेंस, हे वरसी, हे मेड़ जीअं त कॉर्पोरेट फार्मिंग जे बि ख़िलाफ़ आहे। इन करे मां सम्झां थो अवामी तहरीक जी हूअं बि तारीख़ शानदार रही आहे त उन हर ज़माने में पंहिंजे जबर ऐं जहालत जे इनक़िलाब रुगो इहो न आयो हूंदो त रियासत ते कब्ज़ो करणु इनक़िलाब आहे। न, माओ ज़ेतुंग चयो दुश्मन खां इक़्तिदार ऐं ताक़त फुड़ो फुड़ो करे खसे वठो। इनक़िलाब रुगो हिकु ॾींहुं न ईंदो आहे, इनक़िलाब घड़ी घड़ी बि ईंदो आहे, पल पल बि ईंदो आहे, नज़र न ईंदड़ सूरतुनि में बि ईंदो आहे, रुगो नज़र ईंदड़ सूरतुनि में न ईंदो आहे। हे इनक़िलाब न आहे छा त जिन तबक़नि खे हिन पिदरशाही समाज लताड़े मर्दनि जो समाज करे छॾियो, क़बाइली समाज करे छॾियो, जागीरदार समाज करे छॾियो, हे असांजूं भेनरूं, असांजूं धीअरूं, असांजूं माउरूं, रसूल बख्शपली जूं साथियाणियूं, असांजो सिर जो ताज, ही सिंध जो ज़मीर आहिनि, हे सिंध जो ख़मीर आहिनि। हिननि मां हिकिड़ी बि असांजी धीउ ऐं भेण ऐं साथी जे साम्हूं सिंध जा सभई सरदार, सिंध जा सभई क़बाइली अॻवान, हे सभई असेंबलियुनि में वेठल इगड़ियुनि जा गुॾा, इहे सभई गॾिजी हिननि जे पेरनि जी ख़ाक जे बराबरि बि न आहिनि। हिननि ललकारियो आहे, हिननि ललकारियो आहे। इहो मौजो न आहे छा त जंहिं समाज असांजे दरावड़नि खे, असांजे धरती जे असुल धणियुनि खे अछूत करे, हेठियूं ज़ातियूं करे, ग़ुलाम बणाए ऐं पंहिंजे समाज मां ॼण त हुननि खे नेकाली ॾेई छॾी, अॼु उन दरावड़ जो फर्ज़ंद, उन कबीले जो, उन ज़ात जो, उन अवाम जो वसन थरी हिन तंज़ीम जो सदर आहे। ऐं अहिड़ा सभई आहिनि, हे भेणूं आहिनि। इन करे इनक़िलाब रुगो हिकु ॾींहं जो नालो न आहे। समाज में ॾाके ब ॾाके अॻु भरायूं करणु, दुश्मन खां इक़्तिदार ऐं ताक़त जूं खसे वठणु जेके ज़मीनूं आहिनि, त मां सम्झां थो इहो कमाल आहे। ऐं आख़िर में ॻाल्हि ख़तमु थो कयां, जीअं त हे पैगाम सॼे मुल्क में वञी रहियो आहे, मां आख़िर में उर्दू में ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाए हिन बुनियादी मौज़ू ते पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थो कयां। आज इस रसूल बख्श पलीजो साहब की अजीम शान बरसी के मौके पर, यह रवायती बरसी नहीं है, यह मज़ाहिमती ऐवान है, यह सिंध के ज़मीर का ऐवान है, यह सिंध के शऊर का ऐवान है। और यह ऐवान मुश्तरका तौर पर यह आज वाज़े कर देता है, इससे पहले भी करता रहा है। यह ऐवान कहता है कि आपके इस जबर को सिंध कबूल कभी नहीं कर सकता। आपने हमें फतह नहीं किया था, 47 में हम फतह नहीं हुए थे, अपनी मर्जी से शामिल हुए थे। वो फैसला गलत था, सही था, वो तारीख का मामला है। लेकिन किसी गासिब ने, किसी हुक्मरान टोले ने सिंध को फतह नहीं किया था। आज आपने क्या किया है? आपने इस रियासत में आईन को बेतौकीर कर दिया है। इस मुल्क में कानून का कोई तस्वुर नहीं है। इस मुल्क में कौन नहीं जानता कि यह शहबाज शरीफ और जरदारी की हुकूमत दलालों की हुकूमत है। इसके पास कोई अख्तियार नहीं है। और बिलावल भुट्टो जरदारी साहब, आपको भी कहना चाहता हूं, आप जो दुनिया में मुस्कुराता हुआ चेहरा लेकर फिरते रहते हैं, आप उस गासिब रियासत का सॉफ्ट इमेज बनाने की कोशिश करते हैं, जहां इजहार की आजादी पे कदगने हैं, जहां बलूचिस्तान जल रहा है, जहां पंजाब के अवाम भी इस सूरत हाल का शिकार है। सिरा की वसेब की सारी जमीनें आप ले चुके हैं। मिसिंग पर्सन्स इस मुल्क में हजारों हैं। खैबर पख्तूनख्वा आग में जल रहा है और सिंध सरापा एहतजाज है। तो जो रियासत अपने शहरियों का एहतराम नहीं करती, अपने वफाक के अंदर मौजूद कौमों और सूबों का एहतराम नहीं करती, जिस रियासत में आपने जमहूरियत को नाटक बना दिया है, जिस रियासत में आपने पार्लियामेंट को एक डमी पर बना दिया है, जहां हुकूमतें बे अख्तियार और बेजमीर है, वहां आप दुनिया में जाकर बता रहे हैं कि पाकिस्तान की रियासत का कोई सॉफ्ट इमेज बनेगा। ये धोखा आप 21वीं सदी में नहीं दे सकते। इसलिए वॉशिंगटन में जाकर, लंदन में जाकर और यूरोप में जाकर पाकिस्तान की रियासत का सॉफ्ट इमेज बनाने से पहले जुर्रत है तो सरजमीन पे आके कहो कि मुल्क में जमहूरियत नहीं है। यहां आके कहो, पार्लियामेंट में बताओ कि पाकिस्तान में इजहार की आजादी नहीं है।
पाकिस्तान में ये जो कारपोरेट फार्मिंग के नाम पर दोस्त बात कर चुके हैं, मैं खत्म कर रहा हूं बात को। सिंध के लोग, रसूल बख्श पलीजो, सिंध के पूरे किसान, सिंध के अवाम ने कालाबाग डैम के खिलाफ जिदोजहद की थी, थल केनाल के खिलाफ स्ट्रगल की थी। हमारी सारी उम्र स्ट्रगल में गुजरी है। आज का सिंध ये कभी 21वीं सदी का सिंध, ये सिंध के बहादुर और गयूर बेटे और बेटियां, ये सिंध के, ये आपके दलाल बेगैरत हो सकते हैं, सिंध के करोड़ों लोग बेगैरत और बेजमीर नहीं है। हम बताए देते हैं, कारपोरेट फार्मिंग को सिंध कबूल नहीं करता। मुराद अली शाह साहब, ये जो आप कह रहे हो कि हमें कैनाल मंजूर नहीं है और कारपोरेट फार्मिंग कबूल है, ये बातिल है, ये मुनाफकत है। हम कहते हैं सिंध का अगर जमीनें हैं तो किसानों को दो, खवातीन को दो, बेजमीन किसानों खवातीन को दें। इसलिए ये कारपोरेट फार्मिंग के नाम पर कॉलोनाइजेशन और कब्जागिरी और दहशतगर्दी और उसके लिए कैनाल बनाना और दरिया पर ये सारी दरिया को कत्ल करना, हम समझते हैं ये सिंध की जो आपने अभी देखा इस साल बबरलोए में और पिछले 2-3 साल से, ये आगाज है, ये अंजाम नहीं है। बाज नहीं आओगे। सिंध के करोड़ों लोग गली गली में, मोहल्ले मोहल्ले में, गांव गांव में, शहर शहर में मजाहिमत करेंगे और ये जो हुक्मरान तबके हैं उनकी औकात लोग जानते हैं, आपकी क्या ताकत है वो लोग जानते हैं। दुनिया की कोई रियासत अपने लोगों के सामने खड़ी होकर और उन पर जबर करके अपना निजाम नहीं चला सकती। इसलिए हम ये पुरजोर मजम्मत भी करते हैं, मजाहिमत की बात भी करते हैं और मुतालबा भी करते हैं। ये कारपोरेट फार्मिंग के नाम पर, और जिस जिले में ये प्रोग्राम हो रहा है आज, सबसे बढ़कर जो जमीनें नीलाम की जा रही है इस जिले की भी की जा रही है। हम समझते हैं कि ये मंसूबे सिंध के लोग कबूल नहीं करेंगे। मां आखिर में एक दफो वरी अवामी तरीके दोस्तन खे, पंहिंजे भेन बहादुर भेनरनि खे, समूरनि भाइरनि खे मुबारकबाद ॾियां थो त जॾहिं सॼे मुल्क में मायूसी जो जी सूरत हाल आहे, उते तव्हांजो हे मेड़, हे सॼो इज्तिमा, हे फिक्र, हे पंध, हे टेबला, हे गीत, हे अज़म, हे निहारूं, हे अखियूं ऐं विखूं न रुगो असांखे, न रुगो सिंध खे, पर सॼे मुल्क जे मज़लूम क़ौमुनि ऐं तबक़नि खे हौसलो ॾियनि थियूं, उत्साह ॾियनि थियूं। जी सिंध।